कई माना मुझे हुजूर दे निहारे चवे थो हे सभई तवां जा मिट माइट चवन था त तवां पाण के अल्लाह जो आखिरी नबी सदरायो आ। मुझे मुस्तफ़ा फरमायो सदक त तो सच चयो अना मुहम्मदुर रसूलुल्लाह बेशक अल्लाह जो सच्चो रसूल आया। उन हबीब बिन मालिक निहारे चयो ऐ अल्लाह जा नबी सदाइण वारा अज ॾींहं ताईं नबी जेको आयो आ को न को मौजज़ो खणी आयो आ। भला तूं बि असांखे कुझु न कुझु ॾेखार असां कीअं मञूं त सच्चो नबी। मुंहिंजे मुस्तफ़ा निहारे फरमायो अॻ में नबी मौजज़ा के खणी आया मां सिराज मुनीरा बणिजी आयो हा जेको घुरणो अथई सो घुर अज मां मुस्तफ़ा ॾियण ला तैयार हाँ। हबीब बिन मालिक आला अकुल ऐं ज़रफ़ वारो माण्हू आ। यकदम सोचे फ़ैसिलो तो करे जादूगर हूंदो ज़मीन ते जादू हलाइंदो आसमान ते जादू कोन हलंदो। चवे तो सुहिणा अहिड़ो कुझु करे ॾेखार जेको आसमान मां हेठि अचे। मुंहिंजे हुज़ूर फरमायो अचो अल्लाह तव्हांखे मक्को मदीनो नसीब करे। जॾहिं मके पहुचंदो सफ़ा मरवा जे कुंड खां रस्तो निकिरंदो आहे। हेॾो अबू लहब जो घर हेॾो अबू जहल जो घर साम्हूं हज़रत अब्दुल्लाह सुहिणे जो घर हिन पासे जबल अबू कुबैस आहे जंहिंते मुंहिंजा महबूब चढ़ी करे चंड जो निज़ारो ॾिसंदा हुया। हुज़ूर फरमायो अचो सभई गॾिजी। जॾहिं सभई उन जबल अबू कुबैस ते पहुता मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो छो त रात 14 जी हुई। हुज़ूर फरमायो घुर ऐं हबीब बिन मालिक चवे तो सुहिणा चंड बीठो आहे चंड शाहिदी ॾे त तूं अल्लाह जो सच्चो रसूल आहे। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा आंगुर जो इशारो ॾिनो अल्लाह जे हुक्म सां अधु चंड अर्श ते अधु चंड मुंहिंजे हुज़ूर जे कदमनि में रब मोकिले छॾियो। हबीब बिन मालिक कंध हेठि करे उनखे अल्लाह हिकिड़ी न्याणी ॾिनी हुई। पुट जो औलाद कोन हुयो न्याणी बि धड़ हेठे में साह कोन हुयो। अॼु जे लफ़्ज़नि में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके इहो चवंदा आहिनि टुका छा जा लॻंदा आहिनि फालिज जी मरीज़ हुई या मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अहिड़ो मर्ज़ हुयो जंहिंजे करे टंगूं सुकल हुयूं। दिलि में ख़्याल थो करे जंहिं महबूब हेॾो कर्म करे ॾेखारियो आहे उनखे अर्ज़ु कयां अञा दिलि में ख़्याल थो करे। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो ऐ हबीब बिन मालिक हिते त दीदार कई हाणे देर न कर ॻोठ वञ तुंहिंजी न्याणी तुंहिंजे दर ते तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे। हबीब बिन मालिक जो दिमाग़ वॼी वियो अञा मां ॻाल्हि कई कान्हे का अॻे ई सुहिणो ॿुधाए थो त तुंहिंजी न्याणी इंतज़ार करे रही आहे। यकीनन अल्लाह जो सच्चो नबी आहे ऐं पंहिंजे फ़ौज खे काहे न की अबू लहब खां पुछई न की अबू जहल खां आ खणी कई। जीअं यमन में पहुतो आहे नगारा वॼी विया त अची वियो बादशाह ईंदा हुया त नगारा वॼंदा हुया। जीअं नगारा वॼी विया बादशाह बग़ैर कंहिंसां मिलण जे पंहिंजे मां महल जे तरफ़ वेंदो आहे। जीअं महल जो दर खोलींदो आहे जेका डिडरीअ जी डिडरी न्याणी छॾे वियो हो उहा 14 जे चंड खां वधीक बीही पंहिंजे बाबा जो इस्तक़बाल रही आहे। अबे खे ॾिसी करे भाकुर थी पाए अबे खे प्यार थी करे न्याणी हूंदी आहे। मुस्लमान न्याणीअ जो क़दर कर न्याणीअ सां प्यार कर। इहा न्याणी भले 50 साल शादीअ खे गुज़री वञनि न्याणीअ खे हिकिड़ी बकरी अबाणनि मां मिले उन जी 7वीं पीढ़ी बि हुजे केरु पुछंदो त हीअ किथां जी बकरी आहे चवंदी मुंहिंजे अबाणनि जी निशानी आहे। ऐं जंहिं पुट जे लाइ न साह थो वञे बासूं बास अबो घर वेठो आहे दोस्त अची विया ॾे ख़बर हीअ बनी इहा बनी बि मुंहिंजी आहे। हे बंगलो इहो बि मुंहिंजो आहे इहा गाॾी इहा बि मुंहिंजी आहे। अबो जहिड़ो जाॻंदो घर वेठो आहे हे चवे थो सभु कुझु मुंहिंजो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बेशक तूं पुट सां प्यार कर पर मुंहिंजे मुस्तफ़ा न्याणीअ सां प्यार करे। तो असांखे ॿुधायो आहे त जेको न्याणीअ सां प्यार कंदो मुंहिंजो रब बि राज़ी थींदो मदीने जो घोट बि राज़ी थी पवंदो।
अजीज़ाने मन सिराजम मुनीरा जी हबीब बिन मालिक न्याणी खे ॾिठो न्याणी भाकुर पाए चंबड़ी वई पीउ पंहिंजे न्याणीअ खे चंबड़ी वियो चवे थो अम्मा ॾे ख़बर ही रंग कहिड़ो आहे चवे थी बाबा ही रंग ॿुधायई जबल अबू कुबैस वारो रंग ॿुधायई ओ मुझा बाबा ही रंग ॿुधायई या जबल अबू कुबैस वारो रंग न्याणीअ ॾे निहारे चवे थो छा थी चवीं चवे थी बाबा जिस्म मुंहिंजो हिते हुयो दीद मुंहिंजी उते जबल अबू कुबैस ते बीठी हुई ऐ बचड़ी छा थी चवी कीअं थी ॻाल्हि करी चवे थी बाबा जे तोखे सम्झ में नथी अचे त मां थी ॿुधायई सुहिणो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जीअं कमरे में दाख़िल थिया मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना उन न्याणी पंहिंजे बाबे खे चयो ओ मुझा बाबा जे वक्त में मुझो महबूब कमरे में आयो तव्हां सभिनी जा कंध हेठि थी विया चवे तो हा बचड़ी हेठि थी विया बाबा हड़ई गॾिजी जबू अबल कुबैस ते हलियो हा मुंहिंजी बचड़ी हलियासी बाबा तो मुतालबो कयो महबूबन आंगुर मथे कई बचड़ी ॻाल्हि त सची आहे बाबा जीअं चंड कदमन में आयो तुझे दिल में ख्याल आयो सॼो मंज़र मुझे रब मुझे ॾाढो अयां करे छॾियो मां अखियुनि सां बि ॾिसी रही हुयसि तुझे दिल वारो ख्याल भी ॿुधी रही हुयसि ईअं मुझे करीम रब नज़र फरमाए मुझे महबूब होॾां तोसां ॻाल्हाए हीअं जो इशारो फरमायो त मुंहिंजो मुस्तफ़ा उते बि हुयो ऐं हिते मूंखे बि हथड़े सां वठी उथारियो आहे बीठो जबल अबू कुबैस ते बीठो जबल अबू कुबैस ते हथड़े सां न्याणी यमन में उथारे रहियो आहे हे त मुंहिंजो मुस्तफ़ा हे त मुंहिंजो मुस्तफ़ा पर इन करे तो हज़रत उमर जो नालो वठां त जंहिंखे ॿुधण में थोरो शक हुजे न हज़रत उमर वेठो मस्जिद नबवी में आहे हुज़ूर जे मिंबर ते वेठो आहे सहाबी इराक में जंग लड़ी रहिया आहिनि उन जंग वारनि खे हज़रत उमर मस्जिद नबवी में वेही तो चवे या सारिया अल जबल या सारिया अल जबल जबल जे हुन पासे निहारियो दुश्मन था अचन जेकर मुस्तफ़ा सिराज मुनीरा जे निगाह जो नवाज़िल मस्जिद नबवी में वेही करे समय मैलन ते जबल जे परे पासे ॾिसी सघे थो पंहिंजो आवाज़ पहुचाए भी सघे थो त मुंहिंजो मुस्तफ़ा जो ॻोठ हाजी मरहूम दोस्त मोहम्मद ॾाहिरीअ जे अंगण वारनि खे ॾिसी भी सघे थो ऐं ॿुधी भी सघे थो दुनिया जी काई ताकत दुनिया जो कोई मौरख जवाब लिखे